नाज़रीन ख़बर अवां ते पहुचाईंदासीं खैरपुर मां, जिथे पुलिस कार्रवाई करे कुछ महीना अॻु अगवा थी वियल मग़वी खे बाज़ियाब करण जो दावा कई आहे। खैरपुर पुलिस कार्रवाई करे कुछ महीना अॻु अगवा थी वियल मग़वी खे बाज़ियाब करण जी दावा कई आहे। तफ़सील मालूम कयूं था, सैफ अलपोटो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सैफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, खैरपुर पुलिस कार्रवाई करे कुछ महीना अॻु अगवा थी वियल मुॻीअ खे बाज़ियाब कराए वरितो आहे। इन ॾस में शाह हुसैन थाणे जे एसएचओ जो अब्दुल गफ़ार लपोटो जो चवणु आहे त असांखे ॿिजो इतलाह मिलियो त अणॼातल हथियार ॾोहारी जेके आहिनि हथियारबंद उहे मुॻीअ खे हिकु जॻह खां ॿी जॻह ते मुंतक़िल करे रहिया आहिनि। जंहिं बाद पुलिस टीम पंहिंजे हदुनि जे मुख़्तलिफ़ हंधनि ते नाकाबंदी कई। उन दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि में फायरिंग जी ॾे वठि थी ऐं ॾोहारी मुगी मंसूर अहमद पुटु अब्दुल वहीद ख्वाजा खे छॾे फरार थी विया। पुलिस जो चवणु आहे त फरार थी वियल ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। यादि रहे त कुझु महीना अॻु पीर जो ॻोठ थाणे जी हद मां ॾोहारियुनि मंसूर अली ख्वाजा खे अगवा कयो हुयो, जंहिंखे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे।